दोस्तों मां हींअर मौजूदु आहियां बिरशाह जी दरगाह ते। तक़रीबन आला खां 5 मिंटनि जे मुफ़ासिले ते आहे बिरशाह ऐं 10-15 मिंट असां आला में घुमियासीं, शहर घुमियोसीं ऐं हुनजो वीडियो बि तव्हांखे ॾेखारियो। हींअर बिरशाह ते मौजूदु आहियां ऐं बिरशाह हींअर बिल्कुलु मुकमल तरह सां बंदि लॻो पियो ऐं हीअ ॿाहिरियां कुझु नज़ारा आहिनि। हीअ गेट आहे हुनजी मेन ऐं हेॾां जेको माण्हू अचे थो हीअ आहे, हेॾा माण्हू अचनि था। हीअ दुकान जेके रोज़ी कनि था पिया, जेके खपाईंदा आहिनि कुझु मेवात ऐं गुल वग़ैरह, चादरूं वग़ैरह, उन्हनि जा दुकान खुलियल आहिनि। हीअ माण्हू बि बीठा आहिनि उन्हनि जे इंतज़ार में त असां बिरशाह खे जेको आहे सो दीदार वठूं, पर हिते बिल्कुलु सख़्ती सां मना थियल आहे। ऐं हींअर असां बिरशाह ते आयासीं, सोचियोसीं तव्हांखे बि थोरो नज़ारो कराइजे। हीअ दुकान इर्द गिर्द खुलियल आहिनि, कारोबार जेके दुकान आहिनि जिन खे उहे खोलियूं वेठा आहिनि। हीअ मेन गेट आहे हिन जी बिरशाह। हीअ बिरशाह